नाज़िन, पटीदन शहर में चोरनि बदमनी खिलाफ शहरन सिटी प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो आहे। तफ़सील ॾिसूं था मुजाहिद शहर जी रिपोर्ट में। जी नाज़रीन, असां मौजूद आहियूं सिटी प्रेस क्लब अॻियां, जिते अवामी तहरीक पारां महांगाई ऐं धारियनि जी आबादगार ख़िलाफ़ सिंधु चौक खां सिटी प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई आहे। अचो त अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, वधीक हुन जो छा चवणु आहे। अॼु जो प्रोग्राम असांजो जेकी सिंध में धारिया अचनि पिया ऐं धारियनि खे का रोकथाम नथी कई वञे, सिंध जो हुकुमरान टोलो वफ़ाक़ जे नाले में वफ़ाक़ सां गॾिजी ऐं उन्हनि सां गठजोड़ करे ऐं ही जेका धारिया आहिनि उन खे सिंध में आबाद करणु चाहिनि था। असीं इहो चिता था ॾियूं त महिरबानी करे तव्हां सिंध खे माल गनीमत न सम्झो। अॼु असांजो ही जेको आहे पटीदन में एहतजाज आहे, इन खां पोइ असीं सॼी सिंध में एहतजाज। ही जेको साथी जेको असांजे एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहियूं, कश्मीर खे जेका सिंध में धरती ॾिनी अथनि, जगह ॾिनी अथनि, इहा सिंध धरती जी आहे ऐं धारियनि खे आबाद बदा कनि। इन्हनि जे ख़िलाफ़ असां मुज़ाहिरो करे रहिया आहियूं हिते, ऐं धारियनि खे आबाद न कनि। हीअ सिंध धरती सिंधियुनि जी आहे, सिंध में रहंदी। सभ खां पहिरियों जेको अॼु असीं मुज़ाहिरो करे रहिया आहियूं ऐं जेके असीं गॾु थिया आहियूं धारियनि जी आबादकारी ऐं मांग जे ख़िलाफ़ आहे। ही हुकुमरान टोलो हिकिड़ो दहशतगर्द टोलो आहे। शुरू खां वठी प्री प्लान करे हितां ॿाहिरियूं जेके बि क़ौमूं आहिनि असांजी सिंध में आबाद कयूं वञनि थियूं। सिंध जूं ज़मीनूं उनखे गैर तरीक़े सां अलाटमेंट कयूं वञनि थियूं ऐं हिते कॾहिं ज़ुल्फ़कार आबाद जे तरीक़े सां हिते आबाद कया था वञनि, कॾहिं बहरियाटाउन जे, कॾहिं DH जे, या ठटो बदीन जे साहेली जेके पटियूं आहिनि उहे भुगड़नि जी मुठ ते उन्हनि खे जेका आहे सो गैर कानूनी तरीक़े सां अलाटमेंट कयूं वञनि थियूं। हाणे वरी भञ ड्राऊं करे जे कपनि ते हेॾां होॾां करे असीं चाहियूं था, असीं सम्झूं था असांजो अकुल इहो कमु करे थो त ही जेके कश्मीर आहिनि उहे आणे सिंध में आबाद कंदा। सिंध में धारियनि जी आबादकारी सां गॾु महांगाई, बेरोज़गारी ऐं सिंध जो अमन जेको तबाह आहे उन मुतलिक़ आहे त सिंध असांजी गवर्नमेंट पंहिंजी आहे। पीपल्स पार्टी 2008 खां वठी सिंध जी हुकुमरानी करे पई, पर अॼु ताईं सिंध खे अॼु ॾींहं ताईं माना आबाद न करे सघी आहे। सिंध में उहा ई बदहाली आहे, सिंध में उहा ई जेको आहे सो बेअमनी आहे, सिंध में उहा ई चोरियूं आहिनि। कैमरामैन अनीस सबड़े सां गॾु मुजाहिद शहर, मेहरान TV, पटीदन।